सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ हवा सां गॾु बरसात पई आहे, जे दौरान थियल मुख़्तलिफ़ हादसनि ऐं वाक़िअनि सबबि 6 ॼणा फोतईं 15 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। केतिरनि ई फसलनि खे कापारी धक पिणु रसियो आहे। आबादकारनि जा 2 हथ मथे ते अची विया आहिनि। कंबर जे ॻोठियार मोहम्मद चांडियो में खेवण किरण सबबि ॿारड़ी साइमा चांडियो फोतईं सदसि भेण सख़्त ज़ख़्मी थी पई। बगन जे ॻोठ खट्टर खान मुग़ैरी में मिटीअ जे तूफ़ान सबबि घर जी भित किरी पई, जंहिं नतीजे में 6 वरियनि जी नजमा मुग़ैरी मलबे हेठां दॿिजी फोतईं 2 ॿारड़ा ज़ख़्मी थी पिया। लाड़काणे में बरसात दौरान 2 धारदार वाक़िअनि में पीरसन ऐं 2 ॿारड़ा फोतईं 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। OPF कॉलोनी में घर जी भित किरण सबबि 14 वरियनि जी साधना फोत थी वई। सचल कॉलोनी में घर जी छित किरण सबबि 3 वरियनि जी बख्तावर भुट्टो फोत थी वई। गुलाम नबी कॉलोनी में बरसात दौरान घर गिरी पियो, नतीजे में पीरसन फोतईं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मोरो में बरसात दौरान थंबा ऐं साइन बोर्ड किरण सबबि 4 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। लाड़काणो, दादू, कंबर, मिठी, खैरपुर नाथन शाह, गाजी ख्वावर, गड़ी खेरो, मीरो खान, ठरी मीरवास, हेठारजा, नव कोट, सुई गेज, खरड़ा, पीर वसण, बोज़दार वॾा ऐं आसपास जे इलाइक़नि में तेज़ मिटीअ जे तूफ़ान खां पोइ वसकारो शुरू थी वियो। दादू ऐं फुलजी स्टेशन में गड़े सां गॾु बरसात पई आहे। वसकारे सबबि आबादकारनि तरफ़ां पोखियल कणिक, टमाटर ऐं अंबनि जे बाग़नि समेत ॿिए फसल खे वॾो नुक़सान पहुतो आहे। सखर, नवाबशाह, नौशेरो फेरोज़, जैकमाबाद, दौलतपुर, शाहपुर जहानिया, मोरो, नवाब वली मोहम्मद, फैज़गंज, सुल्तानकोट, हुमायूं शरीफ, मियां साहब, जागर, जोही ऐं ॿियनि इलाइक़नि में बि बरसात पई। लालू रैंक, सीता रोड, राधर, नसीराबाद, तलहार, पड़ीदन, वाही बांदी, कक्कड़, बाढे, मिठियाणी, मनहड़ो, बहराम, वारिस ॾिनो माची ऐं ॿियनि इलाइक़नि में बि वसकारो थियण खां पोइ मवासिलाती निज़ाम दरहम भरम थी वियो। हुरा मौसमियात खाते पारां ङारे ॾींहं ताईं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात पवण जी अॻकथी कई वई आहे।